बिल्कुल जाम शोरे में 2 ॾींहंनि जी बरसात अलमंज़र जूं रौनकूं मोटाए छॾियूं आहिनि। अॼु अलमंज़र ते हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू मौसम जो मज़ो वठणु पहुची विया आहिनि। अचो त हिते घुमण जे लाइ आयल माण्हुनि खां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। अलमंज़र जा वाक़ई मंज़र आहिनि ऐं हिते रौनकूं बहार थी वियूं आहिनि। मौसम ख़ुशगवार आहे ऐं पूरो सुंद पियो आहे अलमंज़र ते नज़ारा ॾिसण लाइ। असां बि आया आहियूं जैकमाबाद में। अल्हम्दुलिल्लाह वॾो मज़ो अचे थो, वॾो इंजॉय कयो आहे। असांजो जामशोरो ज़िलो तमामु बहितरीन हर लिहाज़ का सूफ़ी अज़म जे लिहाज़ का सिंध कल्चर जे हवाले सां ऐं हीअ जेको अलमंज़र जो हींअर मंज़र आहे न शायदि ॾिसण वटि आहे। तमामु घणी ख़ुशी आहे त असांजे ज़िले में अहिड़ा बहितरीन जेके आहिनि सो मनाज़िर आहिनि जेके माण्हू ॾिसनि पिया ऐं ईअं थो लॻे अॼु ईद जो ॾींहुं आहे। बेसिकली मां मदीन जो आहियां, मां मदीन मां हितां जीअं लॉकडाउन ख़तमु थियो आहे उन खां बाद में तमामु घणी डिप्रेशन माण्हू घर में वेही ॾाढा तंग थिया त पोइ माशाअल्लाह बरसाति बि सुठी पई आहे। इन जे मौक़े ते असां हितां हैदराबाद आहियूं, हैदराबाद खां बाद में पोइ असां अलमंज़र जो रुख़ कयो त तमामु बहितरीन मंज़र आहे हिते जो, त इन जे हिसाब सां असां घुमण माशाल्लाह से बहुत अच्छा मौसम है। ऐसे एंजॉय करने फ्रेंड के साथ बच्चों के साथ आए थे यहाँ से। क्या क्या विजिट किया है यहाँ पे? विजिट सर ये क्या है यहाँ पे माशाल्लाह से एंजॉय कर रहे हैं और बाकी इसके अलावा रश काफ़ी है आज यहाँ पे। और माशाल्लाह से हैदराबाद का मौसम है जिनके अंदर बहुत अच्छा मौसम है। ऐसा मौसम हैदराबाद शहर में बहुत कम ही से देखने को मिलता है। लॉकडाउन हुयो, लॉकडाउन खां पोइ जामशोरे ज़िले में गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी वॾी गर्मी हफ़्ज़ हुयो, जबल गर्म हुया। हाणे थधि जेका गुज़िरियल बरसाति पई आहे राति ॾींहं ऐं अॼु बि जेका बरसाति पई आहे, हैदराबाद जामशोर सभु हिते पहुता अची वॾो मज़ो लॻो। जितां हिते घुमण जे लाइ आयल माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त 6 महीननि जे मुसलसल लॉकडाउन सबबु घरनि अंदरि महदूद हुआ। जॾहिं बरसाति पई आहे त उन्हनि अलमंज़र जो रुख़ कयो आहे, हिते हू मौसम जो मज़ो वठी रहिया आहिनि। कैमरामैन राशिद नूरानी सां गॾु रहमान मेमन, टाइम न्यूज़।